दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। मैं इलियास तरी पंहिंजे यूट्यूब चैनल थरथाक सां गॾु आहियां सजणनि जे आॾो। कहिड़ा तव्हांजा हाल आहिनि? ठीकु आहियो? चाक चङा भला ख़ुशि जोड़ मतारा। अॼु पाण हिन वीडियो में तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं ॾे परॾे में मशहूरु थर जे लोक रागी मशहूरु ज़माना फ़नकार मरहूम हैदर रिंद जे आवाज़ में ॻायल हज़रत पीर साईं पागारे जे शान जो गीत जेको समूरी हुर जमायत जे लाइ बि फ़ख्र जो बाइस आहे, जंहिंमें सनन मुर्शिद सगोरे हज़रत पीर साईं पागारे जे समूरे फ़हम फ़िक्र ऐं फ़िलसफ़े जो ज़िक्र हिन गीत में मौजूदु आहे। रोज़े धणी जा फ़क़ीर कंदे विया भेज पागारा पीर वारनि ॿोलनि में मुख़्तलिफ़ फ़नकारनि हिन गीत खे ॻायो आहे, पर हैदर रिंद छा त हिन गीत खे नवां रंग ऐं नवां स्टाइल ॾिना आहिनि। सो तफ़सीली ॻाल्हि ॿोल ऐं कचहरी कंदासीं पाण अॼोकी हिन वीडियो में हिन थर जे लोक रागी हैदर रिंद जे आवाज़ में ॻायल मशहूरु लोकगीत रोज़े धणी जा फ़क़ीर कंदे विया भेज पागारा पीर जो। पर उन खां पहिरीं पाण अचूं था इन ॻाल्हि ते त तव्हां वॾे वक़्त खां पंहिंजे यूट्यूब चैनल थरथाक खे ॾिसो ॿुधो पिया। तव्हां पंहिंजे चैनल थरथाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। तव्हांजे सब्सक्राइब करण जे नतीजे में वधि खां वधि पंहिंजो ई आवाज़ ॾे परॾे में आवाम ताईं पहुचंदो, जंहिंमें पाण ज़िक्र कंदा आहियूं थर जे लोक गीतनि जो, रासोड़नि जो, थर जे मटकू डांस जो, थर जे रक़्स जो, थर जे झूमर जो, थर जे हरणियुनि जो, थर जे कजला असर जो ऐं थर जे लोक रियाणियुनि ऐं कहाणियुनि जो। तंहिंजे करे यकीनी तौर ते तव्हांखे हिकु दफ़ो वरी गुज़ारिश था करियूं त थरथाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। हा दोस्तों, पाण ॻाल्हि पे कईसीं मशहूरु ज़माना गीत रोज़े धणीअ जा फ़क़ीर कंदे विया भेज पागारा पीर। ॻायो त ॿियनि फ़नकारनि बि आहे। मुख़्तलिफ़ लोक गीत इहो मुख़्तलिफ़ महफ़िलनि में, कचेरियुनि में, सियासी जलसनि में, शादियुनि मुरादियुनि में, आम दोस्तनि जे गॾिजाणियुनि वारियूं जेके महफ़िलूं आहिनि उन्हनि में बि हीउ ॻायो थो वञे। पर हीउ हैदर रिंद जे आवाज़ में नए रंग ऐं ढंग सां ऐं नए स्टाइल सां ही मशहूरु छो थियो आहे? उनजो कहिड़ो कारण आहे? उहो कहिड़ो सबबु आहे जो हैदर रिंद जे आवाज़ में हीउ गीत वधीक मशहूरु ऐं पॉपुलर थियो आहे? हैदर रिंद जेको कुझु महीना अॻु असां खां विछड़ी वियो ऐं उमिरि जे हिकु तमामु वॾे अरसे ताईं हुन थर जे लोक गीतनि जी ख़िदमत कई। ढाटकी, थरी, मारवाड़ी, सराइकी ऐं सिंधी ॿोलियुनि में हुन जेको पंहिंजे अंदाज़ ऐं स्टाइल सां लोक गीत रचिया ॻाया, उहे अॼु बि ॾे परॾे में हज़ारे लखे माण्हू उनखे ॿुधनि था ऐं शौक़ ऐं चाह सां उन्हनि गीतनि जूं सीडीज़, ऑडियोज़, वीडियोज़ महफ़ूज़ कयो वेठा आहिनि। हीउ जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हिन दौर जे अंदरि हर फ़नकार जी शइ टेक्नोलॉजी जे समूरनि वसीलनि जे आधार उपतार थियो वञे ऐं उहा मंज़र ते अचियो वञे। हैदर रिंद जंहिं जिते मुख़्तलिफ़ रूहानी शख़्सियतुनि ऐं गादी नशीननि जे शान में गीत ॻाया आहिनि, उते रोज़े धणीअ जे फ़क़ीरनि जे नारनि वारे ॿोलनि वारे अंदाज़ ऐं स्टाइल में ॻायल हीउ गीत ॾे परॾे में मशहूरु आहे। थर जे हिन पाकिस्तान वारे इलाइक़े में त तमामु घणो मशहूरु आहे। हर वक़्तु हीउ गीत ॿुधो ऐं ॻायो वञे थो ऐं ॾिठो वञे थो। पर ॿिए पार जेको राजस्थानी इलाइक़ो आहे, जिते जैसलमेर जा फ़क़ीर वेठा आहिनि, जिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से इलाइक़नि जे अंदरि जेका हुर जमायत जो हिकिड़ो तमामु वॾो जजो तइदादु मौजूदु आहे, उते बि हीउ गीत वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधो ऐं ॻायो वञे थो। ऐं ख़ासि तौर ते हैदर रिंद जो आवाज़ु जेको आहे उनखे वधीक पसंदि थो कयो वञे। वधीक उते हैदर रिंद जी फरमाइश थी थिए त हैदर रिंद जो हीउ गीत ॻायो आहे, इहो इन गीत वारा जेको आहे सो वीडियो ॾियो, ऑडियो ॾियो, मेमोरी कार्ड्स में ऐं ॿियनि में हीउ शयूं महफ़ूज़ कयूं थियूं वञनि। हुर जमायत जेका हिन तमामु वॾे जदे तइदाद में
हिन खिते जे अंदरि हिन इलाइक़े जे अंदरि मौजूदु आहे। ख़ासि तौर ते पुराणे थरपारकर, उमरकोट ऐं अछड़े थर वारो जेको खिपरो, हथुंगो ऐं अछड़े थर जे बिल्कुलु ॾूरान इलाइक़नि ताईं हीअ जमायत हुर जमायत जेका आहे हज़रत पीर साईं पागारे जी इहा तमामु वॾे जजे तइदाद में मौजूदु आहे। तंहिंजे करे हीअ गीत बि हिननि इलाइक़नि जे अंदरि वेंदे थरपारकर जे नंगर पारकर ऐं सहराई इलाइक़नि में बि हीअ गीत वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधो वञे थो। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हैदर हिंद हिन गीत खे पंहिंजे रम्ज़ ऐं स्टाइल में ॻायो आहे ऐं हिन गीत खे ॻाइण जे दौरान रोज़े धणी जे फ़क़ीरनि जो जेको ज़िक्र थिए थो तॾहिं हू उन में पूरे हिकिड़े पस मंज़र जो ज़िक्र थो करे, जंहिंमें 65 ऐं 71 वारनि जंगनि जो बि ज़िक्र थो करे, पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ जेके हुर फ़क़ीर विढ़िया मुल्क जे सरहदनि ते पाक फ़ौज सां गॾिजी जेका उन्हनि हिकिड़ी बहादुरी ऐं जुरत जो मुज़ाहिरो कयो उनजो बि ज़िक्र थो करे। साॻे वक़्तु पीर साईं पागारो जेको वतन जे दिफ़ा जे लाइ ऐं वतन जी हिफ़ाज़त जे लाइ जेको हुर जमायत जे मौज़ूदीन खे ऐं उन मुरीदीन खे जॾहिं ख़िताब थो करे ऐं पंहिंजो हुकुम थो ॾिए उनजो बि तज़किरो हू पंहिंजे इंतिहाई सादी सलूणी ऐं इंतिहाई मासूमाना जेका ॿोली आहे ऐं उनजो आवाज़ में वरी अलाह पाक एॾो दर्द ऐं मिठास रखी आहे जो उन अंदाज़ सां जॾहिं हू इन ॻाल्हि खे इन पस मंज़र में थर जे भेटनि में ऐं थर जे जेको सो वाहिणनि वस्तियुनि में जॾहिं ॻाईंदो ऐं इन अंदाज़ सां जॾहिं बयानु कंदो त माण्हू इन गीत जे मुकमल सहर अंगेज़ी में जकड़जी उन में बाक़ाइदगी सां पेवस्त थी वेंदा हुआ, उनजे रम्ज़ में महुए मस्तु थी वेंदा हुआ। रोज़े धणी जा फ़क़ीर कंदे विया भेज पागारा पीर गीत अॼु बि माण्हू कंहिं बि एज फैक्टर जे तहत नथा ॿुधनि। ॿारड़ा ॿुढा नौजवान औरतूं थोरे मर्द कंहिं बि उमिरि जे हिसे में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे पंहिंजे रूहानी रहबर ऐं पंहिंजी जमायत जे शान में ॻायल जेको गीत आहे उनखे वॾे शौक़ चाह ऐं दिलचस्पी सां ॿुधनि था। न रुॻो उहे ॿुधनि था पर संदन दोस्त साथी हमदर्द ॿुधनि था। सो बहरहाल इहो हिकिड़ो गीत आहे जेको इन जे करे वधीक मशहूरु थियो आहे जो हैदर हिंद छाकाणि जो मक़ामी माण्हू आहे ऐं थरी माण्हू आहे, तंहिंजे करे हुनखे थर जे माण्हुनि सां वॾो चाह ऐं उन्स रहियो आहे, मोहबत रही आहे ऐं ख़ासि तौर ते हूअ हुर जमायत जा जेका इहे लवाज़मात आहिनि उनजा जेके अंदाज़ आहिनि ऐं उन्हनि खां बि हू चिटी ऐं चङी रीति वाक़ुफ़ु रहियो। तंहिंजे करे हुन पंहिंजे अहिड़े स्टाइल में ॻायो आहे गीत जो जहिड़ी रीति ही गीत हैदर हिंद ॻायो आहे ऐं ॾे परॾे में तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूलियत माणे चुको आहे, अहिड़े अंदाज़ ऐं स्टाइल में ॿियो को बि फ़नकार ईअं न ॻाए सघियो आहे। रोज़े धणी जे फ़क़ीरनि जो ज़िक्र उन में पीर साईं बादशाह जो ज़िक्र ऐं उन में ही समूरो जंगियुनि जो तसवर, उन में वतन जे लाइ वेड़ करणु जदोजहद करणु ऐं वतन सां वफ़ा निभाइणु ऐं उन सां गॾोगॾु हिन गीत जे अंदरि जेको रोमांस आहे जमायत जो जेको हिकिड़ो रूहानी जज़्बो आहे जमायत सां ऐं पंहिंजे मुर्शिद सां, इहे समूरा पस मंज़र हिन गीत खे आसमान जे बुलंदियुनि ते वठी विया आहिनि। हीअ गीत अॼु बि घर में ॿारनि बचनि में ऐं नौजवाननि में हिकु ई जेतिरो तमामु घणो शानाइते मानाइते अंदाज़ सां मक़बूल आहे। दोस्तो तव्हांखे बि गीत हैदर हिंद जी आवाज़ में ज़रूरु ॿुधणु घुरिजे। अॼोकी वीडियो में एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़।